ओम शांति। अगली वाली तारीख है 14/5/2026। अॼु मेरा बाप दादा चवंदा मिठी मिठी ॿार जे बाबा प्यार जो सागर आहिनि। उन्हनि जहिड़ो प्यार दुनिया में कोई न करे सघंदो आहे। ईअं तव्हां ॿार बि बाप समान के रंज अथां नाराज़ न करो। कृष्णा के प्रकार जी ख़्यालात हलंदा रहनि त ख़ुशी जो पारो चढ़ो रहे। उतरा हाणे असां ज्ञान रतन सां पंहिंजी झोली भरूं था। ये खाने वाली सब भरपूर थी वेंदी। उते सतयुग में असां सोने जा महल ठाहींदासीं। असांजो ब्रह्मण कुल उत्तम कुल आहे। ये सची सची सत्यनारायण जी कथा आहे। अमर कथा ॿुधंदे ॿुधाईंदा आहियूं। ईअं ख़्यालात हलंदा रहनि त ख़ुशी जो पारो चढ़ो रहे। ओम शांति। ॿार बाप जी यादि में वेठा आहिनि। ये श्रीमत अर्थात श्री जी श्री श्रीमत मिलंदी आहे। यादि जी यात्रा ॾाढी मिठी आहे। ॿार नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहिनि कि जेतिरो बाप खे यादि कंदा ओतिरो बाबा स्वीट लॻंदा। सेक्रीन आहे न। हिकु बाप ई प्यारु कंदा आहिनि, बाक़ी त सभु मार ॾींदा आहिनि। दुनिया सॼी हिकु ॿ खे ठुकराईंदी आहे। बाप प्यार कंदा आहिनि। उन्हनि खे सिर्फ़ु तव्हां ॿार ॼाणियो आहे। बाबा चवंदा आहिनि मां जो आहियां जहिड़ो आहियां केतिरो वॾो आहियां। ॿुधायो असांजो बाबा केतिरो वॾो आहे। त चवंदा आहिनि बिंदी। ॿियो त कोई ॼाणंदा न आहिनि। ॿार बि घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि भक्ति मार्ग में त वॾा वॾा चित्रनि जी पूॼा कंदा हुया। हाणे बिंदी खे कीअं यादि करूं। बिंदी बिंदी खे ई यादि कंदी न। आत्मा ॼाणदी असां बिंदी आहियूं। असांजो बाबा बि ईअं ई आहे। आत्मा ई प्रेसिडेंट आहे, आत्मा ई नौकर आहे। पाठ आत्मा वॼाईंदी आहे। बाप आहे सभिनि खां स्वीट। सभु यादि कंदा आहिनि। हे पतित पावन दुख हरता सुख करता अचो। हाणे तव्हां ॿारनि खे निश्चय आहे कि असां जंहिंखे बिंदी चवंदा आहियूं उहो ॾाढो सूक्ष्म आहे, परंतु महिमा केतिरी भारी आहे। पर महिमा ॻाईंदा बि आहिनि ज्ञान सागर शांति जा सागर, परंतु सम्झंदा न आहिनि कि उहो कीअं अची करे असांखे सुख ॾींदा आहिनि। मिठे मिठे चिल्ड्रन हर हिकु सम्झी सघंदा आहिनि कि कहिड़ी कहिड़ी श्रीमत ते हलंदा आहिनि। केरु श्रीमत ते हलंदा आहिनि। श्रीमत हलंदी आहे सर्विस करण जी। ॾाढा मनुष्य बीमार रोगी आहिनि, ॾाढा आहिनि जो हेल्दी बि आहिनि। भारतवासी ॼाणंदा आहिनि सतयुग में आयु ॾाढी वॾी एवरेज हुई। 125-150 वर्ष जी हुई। हर हिकु पंहिंजी फुल आयु पूरी कंदा आहिनि। इहे त बिल्कुलु ई छीछी दुनिया आहे जो बाक़ी थोरो समय ई आहे। मनुष्य वॾी वॾी धर्मशालाऊं आदि ताईं ठाहींदा रहंदा आहिनि, ॼाणंदा न आहिनि इहा बाक़ी केतिरो समय थींदियूं। मंदिर आदि ठाहींदा आहिनि, लाखों रुपए ख़र्च कंदा आहिनि। उन्हनि जी आयु बाक़ी केतिरो समय आहे। तव्हां ॼाणंदा आहियो इहे त टुटिया की टुटिया। तव्हांखे बाबा मकान आदि ठाराइण लाइ कॾहिं मना न कंदा आहिनि। तव्हां पंहिंजे ई घर में हिकु कमरे में हॉस्पिटल कम यूनिवर्सिटी ठाहियो बग़ैर कोई कर्ज़ी। हेल्थ वेल्थ हैप्पीनेस हिकु जनम जे लाइ वठिणो आहे हिन नॉलेज सां, ऐं ॿियनि खे बि ॾियणी आहे। इहे बि सम्झाइबो आहे तव्हांखे सुखु ॾाढो मिलंदो आहे। जॾहिं तमो प्रधान ठहो तॾहिं जास्ती दुख थींदो। जेतिरो जेतिरो तमो प्रधान ठाहींदा वेंदा ओतिरो दुनिया में दुख अशांति वधंदी वेंदी। मनुष्य ॾाढा दुखी थींदा आहिनि। पोइ जय जयकार थी वेंदी आहे। तव्हां ॿारनि जो विनाश दिव्य दृष्टि सां ॾिसो आहे, सो बि प्रैक्टिकल में ॾिसंदा आहियो। स्थापना जो साक्षात्कार बि ॾाढनि कयो आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप ई अची करे स्वर्ग जो वरसो ॾींदो, परंतु ॿारनि खे पोइ पुरुषार्थ करिणो उच्च पद पाइण जो। तव्हां ॿारनि जो बाप वेही इहे सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। उहे थोरी ॼाणंदा आहिनि कि बाक़ी थोरो समय। बाप चवंदा आहिनि मां आहियां दाता, मां तव्हांखे ॾियण वारो आहियां। मनुष्य चवंदा आहिनि पवित्र पावन अचो, अची करे असांखे पावन ठाहियो। बाप चवंदा आहिनि पहिरियों त केतिरा समझदार हुयो, सतो प्रधान हुयो, हाणे त तमो प्रधान थी विया आहिनि। तव्हांजी बुद्धि में बि हाणे आयो आहे। अॻियां थोरी सम्झंदा हुयो कि असां विश्व ते राज्य कंदा हुयासीं।
विश्व जा मालिक हुया पोइ ज़रूरु ठाहींदा। हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी। हिस्ट्री जोग्राफी रिपीट थींदी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों मां आयो हुयुमि तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठातो। वो तव्हां 84 जन्मनि जी सीढ़ी उतरंदा आया आहियो। इहे विस्तार कोई शास्त्रनि में न आहे। शिव बाबा कोई शास्त्र आदि न पढ़ंदा आहिनि। उन्हनि खे त ज्ञान जी अथॉरिटी चइबो। उहो माण्हू बि शास्त्र आदि पढ़ी करे शास्त्रनि जी अथॉरिटी ठहींदा आहिनि। उहो बि त ॻाईंदा आहिनि पदत पावन अचो। गंगा स्नान करणु वेंदा आहिनि। वास्तव में इहा भक्ति आहे। इहे गृहस्थनि जे लाइ आहिनि। बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। उन्हनि खे बि पतो न आहे कि सदगति दाता केरु आहे। गृहस्थनि जे लाइ भक्ति आहे, ॿाहिरि वारनि जे लाइ न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि तव्हां मूंखे सॾु बि कंदा आहियो। हे पदत पावन अचो, मां तव्हांखे पावन ठाहींदो, मां तव्हांखे पढ़ाइण लाइ ईंदो। ईअं न कि असां ते कृपा करो, मां त टीचर आहियां, तव्हां कृपा आदि छो मांगंदा आहियो। आशीर्वाद त अनेक जन्म वठंदा आया आहियो। हाणे अची करे माउ बाप जी मिल्कियत जो मालिक ठहो ऐं आशीर्वाद छा ॾींदासीं। ॿार पैदा थियो, बाप जी मिल्कियत जो मालिक ठहियो। लौकिक बाप खे चवंदा आहिनि कि कृपा करो। हिते त कृपा जी ॻाल्हि ई न आहे, सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे। इहो बि कंहिंखे पतो न आहे कि बाबा बिंदु आहिनि। हाणे तव्हांखे बाबा ॿुधायो आहे। सभई चवंदा बि आहिनि परम पिता परमात्मा, गॉड फादर, सुप्रीम सोल। त परमात्मा ठहियल आहिनि, उहे सुप्रीम आहिनि, बाक़ी सभु आत्मायूं आहिनि। सुप्रीम बाप अची करे आप समान ठाहींदा आहिनि, ॿियो कुझु न आहे। कोई जी बुद्धि में हूंदो छा कि बेहद जो बाप जो स्वर्ग जा रचयिता आहिनि, उहे अची करे स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि। तव्हां हाणे ॼाणंदा आहियो श्री कृष्ण जे हथ में स्वर्ग जो गोलो आहे। गर्भ सां ॿाहिरि निकितो, तॾहिं खां आयु शुरू थींदी। श्री कृष्ण त पूरा 84 जन्म वठंदा। गर्भ खां ॿाहिरि आयो, हुन ॾींहं खां 84 जन्म ॻणंदासीं। लक्ष्मी नारायण खे त वॾो थियण में 30-35 वर्ष लॻा। उहो 30-35 वर्ष 5000 सां कमु करणो पवंदो। शिव बाबा जो त गिनती न करे सघंदा आहिनि। शिव बाबा कॾहिं आया टाइम न ॾेई सघंदा आहिनि। शुरू सां साक्षात्कार थींदो आहे। मुस्लिम माण्हू बि बगीचा आदि ॾिसंदा हुआ। इहे नौदा भक्ति त कोई न कई उन्हनि, घर वेठे ऐं आपे ई ध्यान में हली आहे। उहो त केतिरी नौदा भक्ति कंदा आहिनि। हाणे बाबा वेही सम्झाईंदा आहिनि। बाबा दूर देश सां आया आहिनि, इहे ॿार ॼाणंदा आहिनि। हिन में प्रवेश करे असांखे पढ़ाईंदा आहिनि, लेकिन पोइ ॿाहिरि वञण सां नशो कमु थी वेंदो आहे। यादि रहे त ख़ुशी जो पारो बि चढ़े, धर्मातीत अवस्था थी वञे, परंतु उन में टाइम खपे। हाणे ॾिसो श्री कृष्ण जी आत्मा खे अंतिम जन्म में फुल ज्ञान आहे। पोइ गर्भ खां ॿाहिरि निकितो, काई पैसे जो बि ज्ञान न हूंदो। बाप अची करे सम्झाईंदा आहिनि श्री कृष्ण कोई मुरली न ॿुधाई, उहो त ज्ञान ॼाणंदो ई न आहे। लक्ष्मी नारायण ई न ॼाणंदा आहिनि त पोइ ऋषि मुनि सन्यासी आदि कीअं ॼाणंदा। विश्व जो मालिक लक्ष्मी नारायण ई न ॼाणो त पोइ इहे सन्यासी माण्हू कीअं ॼाणंदा। चवंदा आहिनि श्री कृष्ण सागर जी पीपल जे पते ते आया, इहे छा ईअं कई, इहे सभु कहानियूं आहिनि जो वेही लिखियूं आहिनि। चवंदा आहिनि नदी में पैर विधो त उहो हेठि हली वई। वीचार करो मनुष्य छा ॻाल्हियूं ठाहे छॾींदा आहिनि। हाणे बाबा सम्झाईंदा आहिनि कोई बि उल्टी सुठी ॻाल्हियुनि ते विश्वास न करिणो। शास्त्र आदि केतिरा मनुष्य पढ़ंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि पढ़ो सभु भुलिजी वञो, हिन देह खे बि भुलिजी वञो। आत्मा ई हिकु शरीर छॾे ॿियो वठी करे पाठ ॿुधाईंदी आहे। भिन्न भिन्न नाम रूप देश काल पाए करे
चोलो पाए करे। हाणे बाप चईंदा आहिनि ये छीछी वस्त्र आहे, आत्मा और शरीर ॿई पतत आहिनि। आत्मा खे श्याम और सुंदर चईंदासीं। आत्मा पवित्र हुई त सुंदर हुई, पोइ कामचिता ते वेहण सां कारी हुई। हाणे पोइ बाबा ज्ञान चिता ते विहारंदा आहिनि। पतित पावन बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त इहा खाद ई निकिरी वेंदी, आत्मा में ई खाद पईंदी आहे। कलयुग अंत में तव्हां ग़रीब हुयो, हिते सतयुग में पोइ तव्हां सोने जी महल ठाहींदा। वंडर आहे न, इहे हीरनि खे ॾिसो केतिरो मान आहे हितां जे हीरनि खे। हिते त पथरनि मिसल हूंदा। हाणे बाप सां ज्ञान रत्ननि जी झोली भरो ताना लिखल बि आहे, सागर सां रत्ननि जी थाली भरे करे ईंदा आहिनि। सागर सां जेतिरो खपे ओतिरो वठो, खानियूं ई भरपूर थी वेंदियूं, मतिलबु शिव सागर सां। तव्हांखे साक्षात्कार बि कयो। स्थूल में बि सागर ई त पूरे विश्व जो सोनो इकठो कंदो न भारत में। तव्हां साक्षात्कार कयो आहे। माया मच्छंदर जो बि खेल ॾेखारींदा आहिनि। उन्हनि ॾिठो सोने जी ईटियूं पयूं आहिनि त खणी आयो, हेठि आयो त कुझु बि न हुयो। हुते सोने जी ईटियुनि जा महल ठाहींदा। ईअं ख़्यालात अचणु खपनि त ख़ुशी जो पारो चढ़ो रहे। बाप जो परिचय ॾियणो आहे। शिव बाबा 5000 वर्ष पहिरियों बि आया हुया। इहे कंहिंखे पतो न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो 5000 वर्ष पहिरियों अची करे तव्हांखे राजयोग सेखारियो हुयो। कल्प कल्प तव्हांखे ई सेखारींदा। जो अची करे ब्रह्मन ठहींदा, उहो पोइ देवता ठहींदा। विराट रूप बि ठाहींदा आहिनि। हुन में ब्रह्मणनि जी चोटी गुम करे छॾी आहे। ब्रह्मणनि जो कुल ॾाढो उत्तम ॻायल आहे। उहे जिस्मानी आहिनि, तव्हां रूहानी आहियो। तव्हां सची सची कथा ॿुधाए। सत्यनारायण जी कथा अमर कथा, तव्हांखे अमर कथा ॿुधाए अमर ठाहींदा। हीअ मृत्यु लोक ख़त्म थियणो। शिव बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे वठणु आयो आहियां। केतिरी भीड़ आत्मायूं हूंदियूं। आत्मायूं वापसि घर में वेंदियूं त कोई आवाज़ थोरी थींदी। मधुमक्खियुनि जो झुंड वेंदो आहे त आवाज़ केतिरो थींदो आहे। रानी जे पिछाड़ी मधुमक्खी सभु भॼंदियूं आहिनि। उन्हनि जी आपस में केॾी एकता हूंदी आहे न। ब्रह्मड़ी जो बि मिसाल हिते आहे। तव्हां मनुष्य खां देवता ठाहे छॾंदा आहियो। पतितनि खे तव्हां ज्ञान जी भूभू कंदा आहियो त पावन विश्व जा मालिक ठही वेंदा। तव्हांजो आहे ई प्रवृत्ति मार्ग। बाबा सिधी प्रवृत्ति मार्ग स्थापना करण जो ज्ञान ॾींदा आहिनि। हुन में मेजॉरिटी मातायूं आहिनि। हिन लाइ वंदे मातरम चइबो आहे। ब्रह्म कुमारी उहा जो बाप द्वारा 21 जन्मनि जो वरसो दिलाईंदा आहिनि। बाप सदा सुख जो वरसो ॾींदा आहिनि। जो सर्विस कंदा, लिखंदा, पढ़ंदा थींदा नवाब। राजा ठहिणु सुठो या नौकर चाकर ठहिणु सुठो। पिछाड़ी जे समय तव्हांखे सभु मालूम पइजी वेंदो की असां छा ठाहींदासीं। पोइ पछताईंदा असां श्रीमत ते न हलियासीं। श्रीमत ते छो न हलियासीं। बाबा चईंदा आहिनि फॉलो करो। ईअं न कोई हिकु कमिरो ॾेई सेंटर जे लाइ ख़ुदि मीट आदि खाईंदो रहे। इहो पुण्य आत्मा, उहो पाप आत्मा। पोइ आश्रम न चईंदासीं। घर में स्वर्ग ठाहींदा आहिनि त ख़ुदि बि स्वर्ग में हुजणा खपनि न। सिर्फ़ु आशीर्वाद ते न ठहिणो। बाबा खे यादि करिणो। पवित्र ठाहे करे ई साथ में वठी वेंदा। तव्हांखे त ॾाढी ख़ुशी रहणी खपे। केतिरी भारी लॉटरी मिलंदी आहे। बाबा खे जेतिरो यादि कंदो ओतिरो विक्रम विनाश ईंदा। बाबा जेतिरो प्यार दुनिया में कोई न करे सघंदो।
शिव बाबा जेतिरो प्यार हर संबंध में बाबा जो प्यार अनुभव करो, साथ अनुभव करो। तो उन्हनि जहिड़ो पीउ, उन्हनि जहिड़ो टीचर, उन्हनि जहिड़ो सतगुरु, उन्हनि जहिड़ो साजन, उन्हनि जहिड़ो फ्रेंड, उन्हनि जहिड़ो डॉक्टर, उन्हनि जहिड़ो टेक केयर कोई बि न थी सघंदो। ॿियो बि उन्हनि जहिड़ो ॿार कोई भी न थी सकता। तो बाबा सां हर संबंध में तव्हां अनुभव करे सघंदा आहियो। उन्हनि खे चइबो ई आहे प्यार जो साथ। तव्हां बि हीअं ठहो। अगर कंहिंखे दुख ॾिनो, रंज कयो त रंज थी करे मर। ये कोई बाबा श्राप न ॾींदा, सम्झाईंदा आहिनि। दुख ॾींदव त दुखी थींदव, सुख ॾियो त सुखी थींदव। सभिनि खे आत्मिक प्यार करो। जिस्मानी प्यार न करणो आहे, त आत्मिक प्यार करणो आहे। बाबा बि प्यार जा सागर आहिनि। अच्छा, मीठे मीठे सिकिलदे ॿारनि प्रति माता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कॾहिं बि उल्टी सुठी ॻाल्हियुनि ते विश्वास न करणो। जो बि उल्टो सुल्टो पढ़ियो हुनखे भुलिजी करे अशरीरी ठहिण जो अभ्यास करणो। ॿियो सिर्फ़ु आशीर्वाद ते न हलणो आहे, स्वयं खे पवित्र ठाहिणो आहे। बाबा खे हर क़दम में फॉलो करणो, कंहिंखे बि दुख न ॾियणो, नाराज़ न करणो। वरदाना सच्ची लगन जे आधार ते ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़ण वारा संपूर्ण वफ़ादार ठहनि। संपूर्ण वफ़ादार उन्हनि खे चइबो आहे जंहिंजी संकल्प और स्वप्न में बि बाप जे सिवाय, बाप जे कर्तव्य व महिमा जे, बाप जे ज्ञान जे ॿियो कुझु दिखाए में न ॾिए। हिकु बाप ॿियो न कोई। बुद्धि जी लग्न सदा हिकु संग रहे त अनेक संग जो रंग लॻी न सघे। हिन करे पहिरियों वाइदो आहे ॿियो संग तोड़ हिकु संग जोड़। इहे वाइदे खे निभाइण अर्थात संपूर्ण वफ़ादार थियणु। वरदान बाबा चवनि था संपूर्ण वफ़ादार कीअं ठहिणो आहे? हिक जे लग्न में रही करे। स्लोगन आहे सत्यता जी स्थिति, स्वस्थिति, परिस्थिति में भी संपूर्ण ठाहे छॾियो। सत्यता जी स्वस्थिति, परिस्थिति में भी संपूर्ण ठाहे छॾियो। अगरि तव्हां सत्य हूंदव त सत्यता जी स्वस्थिति, परिस्थितियुनि में बि असांखे पार कराए छॾी। अब संपूर्ण ठाहे छॾी मतिलबु पार कराए छॾी, असां संपूर्ण ठही वेंदासीं। अव्यक्त इशारो आहे असां उचते उच बाबा जा ॿार आहियूं। ही यादि रहण सां हिकु रस अवस्था रहंदी। जॾहिं हिक जी संबंध रहंदो तॾहिं अवस्था बि हिकु रस रहंदी। जॾहिं हिक जो संबंध रहंदो, बाबा सां संबंध रहंदो त असांजी अवस्था बि हिकु रस रहंदी। अगरि ॿियो काथे संबंध जी रग वेंदी आहे त हिकु रस अवस्था न रहंदी।
अगरि ॿियो काथे संबंध जी रग वेंदी त हिक रस अवस्था न रहंदी। त हिक रस अवस्था ठाहिण लाइ हिक जी ॿियो कुझु सिवाइ हिक जी ॿियो कुझु ॾिसजे उहे बि न ॾिसो। हीअ दुनिया में ॾिसो त लेकिन मतिलबु बुद्धि रूपी अखि उन हिक खे ई ॾिसंदी रहे, मतिलबु उन हिक जे इशारे ते हिक जी मत ते ई हलंदी रहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।